नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त पाट शरीफ़ में संभाल हेठि बीठल मोटरसाइकिल जी फुर वारे मामले ते झेड़े जे नतीजे में 3 ॼणा ताहिर मेमण, मुजाहिद मेमण, अरशद मेमण ॾंडनि कुआड़ियुनि जा धक लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे पुलिस पोस्ट बाट शरीफ़ पारां मेडिकल लेटर ॾेई सिविल अस्पताल दादू मोकिलियो वियो आहे। इन मौक़े ते ज़ख़्मी मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त चांडिया धुर जा माण्हू मोटरसाइकिल फुर करे विया आहिनि। असां मज़ामत कई, जंहिं रिपोर्ट पिणु असां पुलिस स्टेशन ते दर्ज कराई, जंहिं खां पोइ पुलिस वटि छो विया। चांडिया धुर जा माण्हू इहो चई असांजे घरनि मथां हलाइण करे असांखे ॾंडा कुआड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। होॾां पुलिस पोस्ट बाट जे इंचार्ज अकबर चांडियो मीडिया खे मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त जल्द चांडिया धुर जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे फरियादियुनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। वाक़े जी NC दाख़िल करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।